हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कथा सूरी मां कंडो। हिकु राजा जो पुटु ऐं हिकु ग़रीब ब्राह्मण जो पुटु ॿई गॾिजी हिकु क्लास में ऐं हिकु ई स्कूल में पढ़ंदा हुआ। राजा जो पुटु ब्राह्मण जे पुट खे चवंदो हुओ त मूं वटि ख़ूब पैसा आहिनि, हल त खाइण पीअण ऐं घुमण फिरण जो मौजूं वठूं। मगर ग़रीब बालक चवंदो हुओ त अदा भाउ, ईअं करण सां मां ग़रीब तुंहिंजी आदतनि जो शिकार थींदुसि। इन करे प्रेम खपे त दिलि जो, ना खचण जो खाइण जो। ब्राह्मण बालक संस्कारी सदाचारी हुओ, पर राजा जो पुटु बिल्कुलु उन जो उपतड़ हुओ। हिकु दफ़े ब्राह्मण बालक 11 जो विर्तु रखी मंदर मां सत्संग कीर्तन ॿुधी ऐं जागरातो करे आधी राति जो मोटी रहियो हुओ। रस्ते ते ऊंदाही हुई ऐं धरती में को कांच जो टुकड़ो फाथल हुओ। सो ब्राह्मण बालक खे पेर में लॻो ऐं थॿो खाई किरी पियो ऐं रतु वहण लॻसि। अचानक उन ई महिल साॻे रस्ते तां राजा जो पुटु जुआ करे शराब पी मस्तु थी अची रहियो हुओ। ऊंदाही हुजण करे ग़रीब ब्राह्मण बालक सां टकराइजी किरी पियो ऐं हिक ॿिए खे सुञातऊं। ब्राह्मण बालक पंहिंजो हाल अहिवाल ॿुधायसि। राजा जे पुटु चयसि त ॾिस, तूं अॼु 11 बि रखी थो, ॿिया बि धर्म जा कई कम करी थो, तॾहिं बि तूं ग़रीब आहीं, धिका पियो खाएं। ॾिस, हिन वक़्तु तोखे केॾो न दुख लॻो आहे, दुख थियो आहे, धक लॻो आहे। मां हींअर जुआ करे 10,000 रुपया खटे पियो अचां। हाणे ॿुधा त तुंहिंजे कर्म सुठो या मुंहिंजो कर्म सुठो। तूं मुंहिंजो दोस्त आहीं, इन करे मां तोखे वरी बि थो चवां त तूं मुंहिंजे चवण मञी सुख पा। ब्राह्मण जो बालक उहो ई ॿुधी फ़िलहाल ते सोच वीचार में पइजी वियो ऐं दिलि में सोचणु लॻो त ॻाल्हि हिन जी दुरुस्त आहे। मगर संदसि अंदर जी आत्मा खेसि ख़बरदार कयो ऐं राजा जे पुट खे चयाईं त अहिड़ो को ॼाणू माण्हू ॻोल्हिजे, अहिड़ो को एक्सपीरियंस वारो माण्हू ॻोल्हिजे, ज्ञानी माण्हू ॻोल्हिजे जो जो इहो संशय मिटाए सघे, असांजो इहो मसइलो हल करे सघे। पोइ जीअं उन ई चयो तीअं कबो। आख़िर हिननि ॻोल्हे हिकु होशियारु विद्वान पंडित जोशी हथु करे ॿिन्ही पंहिंजो समूरो हाल अहिवाल उन सां कयो। उन विद्वान सोची सम्झी पहिरीं राजा जे पुट खे चयाईं त तूं अॻे जनम में अहिड़ा कर्म करे आयो आहीं जो राजा जो पुटु थियो आहीं ऐं राजा बि थिए हुआ। मगर हिन जनम में तुंहिंजे बुरनि कर्मनि करण करे तुंहिंजो सभु पुण्य नास थी चुको आहे ऐं तूं राजा न बणिजंदे। फ़क़ति इन जे बदिले तोखे 10,000 रुपया मिलिया आहिनि। तुंहिंजी पूरी राजाई नास थी वई, उन जे बदिले तोखे 10,000 रुपया मिलिया आहिनि। ब्राह्मण बालक खे चयाईं त तूं अॻे जनम में अहिड़ो अघोर पाप कयो हुओ जो तोखे उन जी सज़ा फांसी मिलणी हुई। मगर हिन जनम में शुभ कर्मनि करण करे तुंहिंजो उहो घोर पाप कटिजी वियो ऐं उन जे बदिले तोखे फ़क़ति पेर में कांच लॻो। माइने सूरी मां कंडो थियो। उहो ॿुधी राजा जो पुट जी मन में फेरो आयो ऐं ब्राह्मण बालक जे सुठे उत्तम संस्कार ऐं बहितरीन संग जे करे सुधरी वियो ऐं राजा बि बणियो। तॾहिं वॾड़नि जो चवणु आहे त जहिड़ो संग तहिड़ो रंग। कथा सूरी मां कंडो जंहिं करे अव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। जय सिया राम।